नाज़रीन, सिंध लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां 3 ॾींहंनि जो किताबी मेलो लगायो वियो, जंहिंमें किताब सां चाह रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे पंहिंजे पसंदि जा किताब ख़रीद कया। ॾिसूं था हीअ रिपोर्ट। राइटर आहियां, कॉलमिस्ट आहियां। असां इन खां अॻु में बि सिंधी ॿोली जे बाक़ाइदा इदारे में ॿ शानदार किताबी मेला मुनक़िद करे चुका आहियूं ऐं असांखे तमामु सुठी मोट मिली। अॼु इहो असांजो टियों मेलो आहे ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो। असां सोचियो आहे त नवंबर में बि कराची ऐं हिते ई साॻे हंधि असां इहो मेलो लॻाईंदासीं। अॻु में इहो हो त सिंध जा जेके पब्लिशर्स उहे हिकु हंधि ते गॾु थिया ऐं उन्हनि खे मौक़ो मिलियो, फ्री स्पेस असां उन्हनि खे ॾिनो ऐं उन्हनि जा बि तमामु घणा किताब विकामिया। त मुंहिंजे ख़्याल सां इहो हिकिड़ी तामीरी सरगर्मी आहे। ॿार अचनि था, ख़ासि तौर ते असांजी सिंधी ॿोली जे बाक़ाइदा इदारे में ॿाराणो अदब अव्हांखे मिलंदो ऐं लोक अदब बि हिते मौजूदु आहे। त ख़ासि तौर ते जेके असां ॿारनि जा या ॿारनि शाह जे हवाले सां ॿारनि जा किताब आहिनि, त अॼुकल्ह जूं जेके माइरूं आहिनि, ख़ासि तौर ते मां उन्हनि खे इहो चवणु चाहींदसि त उहे ॿार जी ज़िंदगीअ में किताब ऐं कहाणियुनि खे शामिलु कनि। त मां जस ॾींदसि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे, जंहिं ही तमामु ज़बरदस्त क़िस्म जो इवेंट ऑर्गेनाइज़ करायो आहे। ऐं असल में ॻाल्हि हीअ आहे त हिन वक़्तु असांजो ख़ासि तौर ते नौजवान नसल ऐं उनखां अलावा तक़रीबन सभु माण्हू जेके आहिनि किताबनि खां परे थींदा पिया वञनि। अहिड़ी सिचुएशन जे अंदरि अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो प्रोग्राम अरेंज कराइणु तमामु हिकिड़ो सुठो सवण आहे। इन सां किताब पढ़ंदड़नि खे जेको आहे सो हथी मिलंदी ऐं ख़ुदि किताब जेके आहिनि असांजे मुआशिरे मां जेको आहे परे थींदा पिया वञनि असांजे नौजवान नसल खां। त उन सां बि कुझु न कुझु मां सम्झां थो त प्रमोट थींदो, जेको आहे सो माहौल बहितरु थींदो। नई जनरेशन खे त ख़बर बि कान्हे त असांजा अदीब कहिड़ा आहिनि। मरनि था त पोइ उन्हनि जी ॾींहं मल्हाइजनि था, वर्सियूं मल्हाइजनि थियूं, ख़बर पए थी त फलाणो मरी वियो। ॾाढो चङो माण्हू इन जी मिशन खे अॻिते वधाए पियो। को बि मिशन खे कोन थो वधाए, हर माण्हू पंहिंजी मिशन पाण सां खणी ईंदो आहे। असां माण्हू हिन अदब खे तमामु वॾे अज़ीम दौर में ॾिठो, फ्लरिशिंग दौर में ॾिठो। अदीब जेको आहे सो क़ौम जो सरमायो हूंदो आहे। अदीब ॿिए कंहिं बि फ़र्द खां घटि त कोन्हे, पर हर सभिनी फ़र्ज़नि खां हुनजी हैसियत आहे वधीक जो हू तव्हांखे पंहिंजे दिमाग़ मां कुझु ॾिए थो। ॿिया माण्हू पंहिंजे खीसे मां ॾियनि था या पंहिंजे ट्रेनिंग्स मां ॾियनि था या पंहिंजे तइलीम मां ॾियनि था। अदीब पंहिंजे दिमाग़ मां ॾिए थो। त उन्हनि जी हाणे कान वैल्यू रही आहे। त हीअ हिन क़िस्म जूं जेकॾहिं कोशिशूं कयूं थियूं वञनि त वरी बि जेके अञा अदब सां थोरो शौक़ु रखनि था उहे डोड़ी पहुची था वञनि ऐं उहे किताब तव्हांजा ख़रीद कनि था, हिते वठनि था। हिते अचण खां पोइ उनखे ॿिया किताब मालूम थियनि था। मां बि हिते आयुसि त मूंखे जंहिं किताब अपील कयो मीर सामुद्दीन राशिदी जे ज़िंदगीअ जे बारे में, ऐं उहो किताब मूं ख़रीद कयो। त इन किताबनि जी ख़रीदारी थिए थी, पर किताब खे हींअर मदद जी ज़रूरत आहे। साईं, हीउ जेको कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां किताबनि जो जेको ही मेलो लॻायो वियो आहे, तमामु बहितरीनु अमल आहे। ऐं किताब इंसान जो बहितरीनु दोस्त आहे। किताब असांखे तारीख़ सां सलाड़ियल जेके बि शयूं आहिनि, इन किताब जे वसीले ई असांखे मिली वञनि थियूं पियूं। हींअर त अॼुकल्ह जेको आहे इंटरनेट जो दौरु आहे ऐं इंटरनेट जे ज़रिए ते तव्हां क्लिक कयो त गूगल ते हर शइ तव्हांखे मिली थी वञे पई। पर किताब अहिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हीं जेको आहे न बग़ैर कंहिं चार्ज जे पाण सां गॾु खणी बि वञी सघो था पिया ऐं पढ़ी बि सघो था पिया। किताब तव्हांखे जेको आहे न हर वक़्तु दुनिया जो सैर कराईंदो रहे थो। ऐं किताबनि जो जेको बि यानी कलमी पोरियो आहे ऐं असांजा जेके तमामु झूना किताब आहिनि उहे बि हिते हिन मेले में आहिनि। सिंधी ॿोली जा किताब, लैंग्वेज अथॉरिटी जा किताब, सकाफ़त खाते जा किताब ऐं मुख़्तलिफ़ पब्लिकेशन जा किताब हिते जेको आहे मुहैया कया विया आहिनि। ऐं सस्ते रिआयती अघ ते आवाम जेको आहे तमामु ख़ुशि आहे। उमेदु आहे त जेको आहे इहे मेला पंहिंजो सरकारी इदारनि जे तरफ़ां उन्हनि जे ताउन सां लॻंदा रहंदा।